स्कीमूं कराए ॾींदुसि। कुझु रोडनि जूं आहिनि, कुझु पेवर जूं आहिनि, कुझु ड्रेनेज जूं आहिनि। इहे स्कीम हलंदड़ आहे। कुझु वार्डनि में कमु थी रहियो आहे। अॼु मुंहिंजे वार्ड में कमु शुरू थी रहियो आहे ऐं अलाह जी महिरबानीअ सां हाजी नवाब खान जूं इहे तमामु घणियूं महिरबानियूं आहिनि शहर वासियुनि जे लाइ। ऐं ईअं सम्झो त शहर वासियुनि खे हाजी नवाब खान सां तोहफ़े तौरु मिलियो आहे। जेको हिन स्कीम में जेको कमु हले थो ऐं हिन स्कीम खे डबल रिवाइज़ कराए थो, जेको आहे त 3.5 करोड़ जी स्कीम कमु थी चुको आहे पिरियाले शहर में। ड्रेनेज, पेवर, सीसी ब्लॉक ऐं इन ई स्कीम खे रिवाइज़ कराइण लाइ हाजी नवाब खान वसाणा जूं कोशिशूं आहिनि त इहे मां 3.5 करोड़ तव्हांखे वधीक वरी कराए ॾींदुसि, जेके किथे काशे रहे न, रुकावट न थिए। अलाह जे महिरबानीअ सां कमु हली रहियो आहे। असांखे हाजी नवाब खान मां तमामु घणो मुतमिन आहियूं ऐं असां जेको आहे सो वार्डनि में जेके बि कमु थियनि था असां उते वञूं था, विज़िट कयूं था। ऐं असां अलाह जे हुकुम सां जोगी महला जो कमु बि अॼु शुरू थी वियो आहे ऐं पेवर ब्लॉक, सीसी ब्लॉक बि हाजी नवाब खान वाइदा कया आहिनि त मां तव्हांखे कराए ॾींदुमि। इहा स्कीम तव्हांखे 3.5 करोड़ जी वरी रिवाइज़ कराए ॾींदुमि। 2 रोड आहिनि जेके 2 मील खां मथे आहिनि, उहे बि असांखे हाजी साहब जी महिरबानीअ सां उहे बि मंज़ूरु थी विया आहिनि। उहे बि सुठो कमु हलंदो। पिरियाले शहर जा रोड आहिनि जेके ॿाराड़ीअ सां तालुक़ु रखनि था। जीअं त गुज़िरियल दौर में हाजी नवाब खान वसाणा सां जेके वाइदा कया उहे अॼु पूरा था थियनि। जे असां चेयरमैन जे दौर में न करे सघियासीं। हाजी साहब असां